कोरोना खां मुतासिर तालीमी इदारा खुलण शुरू थी विया। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी SOPs तहत खुलण खां पोइ शागिर्दनि वॾे तादाद में पहुचण शुरू थी विया। यूनिवर्सिटी इंतज़ामिया तरफ़ां शागिर्दनि खे मास्क पाइण लाज़मी करार ॾेई छॾियो। यूनिवर्सिटी इंतज़ामिया जो चवणु आहे त ऑनलाइन क्लासनि सां शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी रही हुई। 8 फरवरी ते मुकमल तरह सां यूनिवर्सिटी हलण शुरू थी वेंदी ऐं शागिर्दनि जा क्लास बि हलण शुरू थी वेंदा। बिल्कुलु यूनिवर्सिटी खुलणु घुरिजे। दरअसल छा आहे, हूअं ई एजुकेशन जो खोड़ सारो नुक़सान थी चुको आहे। ॿियो इहो आहे त ऑनलाइन क्लासिस हुयूं त उन खां अलावा जेको आहे कॾहिं कोई क्लासिस हलनि पियूं कॾहिं न पियूं हलनि, जेको आहे स्टूडेंट खे बि ॾाढी हुई त तालीम एतिरी मुतासिर थी। फिज़िकल क्लासिस के कम जूं हुयूं न, छो त उन क्लासिस में कॾहिं के नेट सही हले थी कॾहिं नथी हले, कंहिं वटि लैपटॉप्स आहिनि न आहिनि, मोबाइल फ़ोन आहे न आहे। ग़रीब माण्हू जे करे त माना सफ़ाई तबाह हुयो न, ई क्लासिस वठी न पियो सघे। सुठो मज़ो थो अचे ऐं जेको आहे त मतिलबु असां उन साॻे हिकिड़े डिस्टर्ब माहौल मां निकिरी करे जेको आहे त पंहिंजे उन रूटीन ते अची विया आहियूं ऐं इहा उमेद आहे इंशाअल्लाह अॻिते बि जेको आहे असांजी यूनिवर्सिटी सुठे तरीक़े सां हलंदी। असांजी तालीम ॾाढी ख़राब थी वई विच में, छो जे करे असांजी क्लास बंदि थी आहे। असां फाइनल ईयर जा स्टूडेंट हुयासीं, असांजो मुस्तक़बिल तबाह थी वियो। हाणे यूनिवर्सिटी खुली आहे, असांखे ॾाढी तमामु ख़ुशी थी आहे। माहौल ॾिसूं था कीअं थी यूनिवर्सिटी हले कीअं नथी हले, पोइ अहिड़े हिसाब सां वधीक बहितर महसूसु कंदासीं। एजुकेशन डिपार्टमेंट जेको खुलियल आहे, असांजे ऑनलाइन क्लासिस थियनि पिया, उहे असां अटेंड बि न पिया करे था सघूं। अचण में हिते अचूं पिया त उते बि न पिया थियनि। इन हिसाब सां अॼु आयो इहे पेपर वग़ैरह उहे सबमिट कयूं था। ऑनलाइन क्लासिस जा सिस्टम हूंदा त उन महिल कंहिं वटि मोबाइल हूंदो ऐं कंहिं वटि न हूंदो। जेके ग़रीब माण्हू हूंदा ऐं कुझु नेटवर्क जो बि इशू हूंदो। असां तमामु घणो ख़ुशि आहियूं जो यूनिवर्सिटी खुलियल। शागिर्दनि जो चवणु हुयो त तालीम इंसान जी टीं अख आहे। तालीम खां सवाइ इंसान अधूरो आहे। कैमरामैन आफ्ताब अली सां गॾु शबीर फलियो, सिंध TV न्यूज़, खैरपुर।